नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं त काज़ी अमन में एहसास किफ़ालत सेंटर ते गरीब औरतुनि खे पैसनि जी कटौती जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे गुलाम हैदर बालादी। जी गुलाम हैदर। जी बिल्कुल हिन वक्त मौजूद आहियां काज़ी अमन जे गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में, जिते एहसास किफ़ालत प्रोग्राम तहत जेके मुस्तहिक औरतूं आहिनि उन्हनि खे वज़ीफ़ो ॾिनो पियो वञे। जॾहिं त अवांखे ॿुधाईंदो हलां त औरतुनि पारां एजेंट माफ़िया जेका आहे उन्हनि तरफ़ उन्हनि जे लाइ इहे इल्ज़ाम मढ़िया पिया वञनि त उहे जेके आहिनि 500 खां 1000 रुपया कटौती करे रहिया आहिनि। डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया तरफ़ियां हिते के बि इंतज़ामात नज़र नथा अचनि। वधीक ॿिए पासे हितां जे औरतुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। कलाक ॿ टे सुकी सुकी ऐं पोइ बि असांजा 500 कटिया अथनि। कार्ड बि पंहिंजे मर्ज़ीअ ते वरिता अथनि। सुबुह जा आया हूं मूंखे 11.5 मिलिया आहिनि। वेहण जो सुख न बेहण जो सुख, बीठे बीठे मायुनि जी चंगन में बि सूर। मायुनि जो पैसो मथां बि वठनि वड़े हिते बि बेमानी, हिते बि कटनि पिया। सभिनि वटि 1000 वठे पोइ ॾियनि था पैसा। खां में आमदादी अचे थी त वीचारी मायुनि खे गरीबनि खे त ॾियनि। इहो त 1000 कटनि पिया मायुनि जा। ईअं तो न करनि नी। 5.5 11,000 असांखे ॾिना अथनि। ही बीठा आहियूं पंज ॾिसो जॻह असां कोन अथई पाण असांखे सॼे कयो वगनि पियासीं त कोन पिया भाइरनि खे चओ असांखे जके मिलिया बचनि वारनि खे सिर को दाह न असांजी कूक सरकार कटी नी। असां त मजबूरी खां था चऊं बाबा कटियो त बहानो करे माण्हू उन्हनि खे चऊं था पोइ 1000 कटियो अथनि। हू चवनि था उन्हनि खे न ॿुधायो। हाणे असां न ॿुधायूं त पोइ त हूअं त वरी असांखां फिंगर बि नथा वठनि। चवनि था फिंगर नथा। हाणे मिशनियूं मथां सरकार ॾियनि पोइ फिंगर छो कोन वेंदा। त औरतूं जेके आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो इहो ई चवणु आहे त एजेंट माफ़िया जेका आहे उहा 500 रुपए खां 1000 रुपया पर कार्ड ते कटौती करे रही आहे। ऐं ज़िला इंतज़ामिया तरफ़ां हिते का बि सहूलियत मौजूदु कान्हे। न त के वेहण जा के इंतज़ामात कया विया आहिनि। ॿिए पासे DC शहीद बेनज़ीराबाद पारां ख़बरूं हलण खां पोइ नोटिस वठंदे असिस्टेंट कमिश्नर काज़ी अमन पारां अॼु सेंटर विज़िट कयो वियो। उन पारां जेके एजेंट माफ़िया आहिनि उहे कटौती जिन कई आहे उन्हनि खे फौरी तौर ते पुलिस खां बदिराए करे ऐं FIR करण जो हुकुम जारी कयो आहे। जी।